सिंध इंडीजनस राइट्स अलائइंस जे अॻवान गुलसन कलमती होत ख़ान कलमती 6 जून ते बैरिया टाउन ख़िलाफ़ लॻंदड़ धरणे लाइ धाबेजी जी मुख़्तलिफ़ इलाक़नि जे अॻवाननि सां मुलाक़ातूं करे धरणे में शिरकत लाइ दावतूं ॾिनियूं। इन मौक़े ते धाबेजी जे प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सिंधनि चवणो त असां बैरिया जे बुनियाद पाउण खां वठी रड़ियूं कंदा एहतिजाज कंदा पिया अचूं त मलिक राज मली रही ज़र ज़मीन ते कब्ज़ा करे उते ॿाहिरि माण्हुनि खे आबाद करे मक़ामी माण्हुनि ते तशदुद करे उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे लड़पलाण ते मजबूर करे उन्हनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश में रुधल आहे, जेका साज़िश कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हुन चयो त इन ज़ुल्म ख़िलाफ़ 6 जून ते सिंध एक्शन कमेटी पारां लॻल धरणे जी सिंध इंडीजनस राइट्स अलائइंस मुकमल हिमायत करे थी ऐं उनखे कामयाब करण लाइ सॼी सिंध जी आवाम जीअं हितां जे आवाम खे बि अपील कजे थी त पंहिंजी धरती बाज़ बचाइण लाइ लखें धरती धणी एहतिजाज खे कामयाब बणाइनि। तमाम दोस्तन के बरादरीन के साफ़ियन के समाजी तंजीमन के सियासी कारकुनन के अपील तो करियां त सिंध एक्शन कमेटी इन धरणे में वध शरीक थी पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराइनि त जीअं हीउ जेको राकास तेज़ी सां अॻिते वधे पियो, असांजा ॻोठ असांजी बनियूं असांजा आर्कियोलॉजिकल साइट्स तबाह पियो करे ऐं उन्हनि सभिनी खे रोकियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk